नाज़िम गुलामुल्ला में सब डिवीज़न ठटो जे नारे छछ मां निकिरंदड़ कहे की शाख जे आबादगारनि 3 सालनि खां शाख जी खाटी न थियण ऐं पुछड़ी में पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले से ॾिसूं था शहज़ाद मल्ला सब डिवीज़न ठटो जे नारी छछ मां निकिरंदड़ कई की शाख जे आबादगारनि सलीम न्याज़ी उमर कयो उमेद अली कयो ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कंदे चयो आहे त 3 सालनि खां कई की शाख जी खाटी नाहे थी जंहिं सबबि पाणी पोछड़ में नथो पहुचे। पाणी टेल न थियण करे असां जूं सरसब्ज़ शादाब ज़मीनूं बंजर बणी वियूं आहिनि। असांजे सारियुनि जो बेजारो सुकी सड़ी रख थी वियो आहे। हुननि वधीक आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ई जेको असांजो एहतिजाज आहे ही आहे इरिगेशन अमले जे ख़िलाफ़ ऐं जेको आहे न जेका बाअसर ज़मीनदार आहिनि पंहिंजो हिन शाख ते पाणी जी असां वटि तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि। अहिड़ी पोजीशन लॻी पई आहे कि न को माल जे पीअण जो पाणी असांखे लभे थो न को माण्हुनि जे पाणी पीअण जो लभे थो। 100 खां वधीक पीटर मशीनूं हलनि पियूं जेकियूं पाणी जेको ई वारे में अचे थो हू खणी वञनि था। ऐं जेको आहे न असां चऊं था DC साहब ऐं जेको आहे न इरिगेशन अमले खे बराए महिरबानी जेको आहे न हिन चीज़ जो को नोटिस वठो। कईअ की शाख ते जेको सो ही ज़ुल्म लॻो पियो टेल ते पाणी आहे कोन असांजा माल उन्हनि पिया मरनि असां पाणी पीअण लाइ कोन्हे। पाणी न आहे किचिरो घणो आहे बेलदार कमु नथा कनि पाणी कलरी जेको बंदर शाख में अचे पियो सो सभु पोयां ॿधो पियो कईअ की दे को मसलो को धणी सां ई कोन्हे। असांजा ज़ुल्म थी वियो आहे पाणी असांखे ॾियो असीं मरूं था असांजे ॿिज पिया सड़नि हे असांजे ॿिज जे हथनि में घोड़ा घोड़ा पिया करूं केरु असांजी ॿुधे ई कोन थो। असां ग़रीबनि जा ज़ुल्म आहे पोयां पाणी टेल आयो कोन हे ॿिजनि जा असांजे हालनि असीं छा करूं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं कंहिंखे दान ॾियूं। किथे पाणी न हुजण जे करे असां ही एहतिजाज कयो आहे। असीं ACDC खे अपील था करियूं त महिरबानी करे हिन कई की शाख में पाणी ॾिनो वञे जीअं त असीं मजबूर परेशान आहियूं असांजी परेशानियुनि जो हल निकिरे। बासर ज़मींदारनि जो जेको कब्ज़ो पाणी ते थियल आहे महिरबानी करे हुन अमले ते नोटिस वरितो वञे। बेलदार उते छा करे थो उन तां पैसा वठी पाणी खपाए थो असांखे पाणी नथो पुॼाए। उते मशीनूं हलनि पियूं संदसि तला गवर्नमेंट जी पघार पाण खणे ऐं असांजी वरी मशीनूं पाण हलाए पोइ असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदासीं यार असीं कंहिंखे चवंदासीं। टेल ते पाणी असांजे पीअण लाइ कोन्हे असांजा बचा रुली विया आहिनि माल मरी विया आहिनि असांजे गाह जो हाल हे थी विया आहिनि के कंदी असीं कोन आहियूं असीं कहिड़ो हाल करियूं असांजी शाख सफ़ा बाक़ी टेल ते पाणी सुर्क बि कान्हे पीअण जी। हिननि DC ठटो ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त फ़ौरन असांजो पाणी जो मसइलो हल कयो वञे। शहज़ाद मल्ला, आवाज़ न्यूज़, गुलामुल्ला।